कॾहिं कॾहिं मुस्लमान खे धोखो थींदो आहे। आम तरह सां अवां ॿुधो ॾिठो आहे त कॾहिं कॾहिं असांजा मुस्लमान भाउर गुस्से में कावड़ में या ज़हर खाई छॾींदा आहिनि या फाहो खाई मरी वेंदा आहिनि या पंहिंजे पाण खे बंदूक हणी मारे छॾींदा आहिनि, ख़ुदकुशी कंदा आहिनि। पोइ वरी आम तरह सां माण्हू चवंदा बाबा हाणे इन जो जनाज़ो जाइज़ ई कोन्हे, पाण मारियो अथसि। या वरी के ठुड़कू मुला जे वर चढ़ी वेंदा, उहो ठुड़कू हिनखे चवंदो बाबा जनाज़ो जाइज़ ई कोन्हे। छाजे करे हुनखे शरीयत जी ख़बर कान्हे न साईं, तॾहिं तो ठुड़कू चवांसि। शरीयत जी ख़बर हुजे सा त इहे कोन करे। हा, जनाज़ो सिर्फ़ काफ़र जो कोन पढ़बो, मुस्लमान जो पढ़बो। पर जेको ख़ुदकुशी करे, थोरो आवाज़ घटाए, जेको ख़ुदकुशी करे उहो काफ़र न आहे, सम्झो था न बाबा। जंहिं ख़ुदकुशी कई हो काफ़र न आहे, उहो गुनहगार आहे, कबीरो गुनहगार आहे। हुन वॾो गुनाह कयो आहे, वॾी ख़ता हुन कई आहे, वॾो हुन ॾोह कयो आहे, पर काफ़र न आहे। हाणे काफ़र न आहे त हुनजो जनाज़ो पढ़बो, जनाज़ो न पढ़बो काफ़र जो। मुस्लमान जो जनाज़ो पढ़बो हर हालत में। हाणे हू शख़्स जॾहिं त गुनाहगार आहे, ख़ुदकुशी कई अथई ऐं हुन खां ग़लती थी वई आहे, ख़ता थी वई आहे, हुन गुनाह जो कमु कयो आहे, त हाणे कहिड़ो बि गुनाहगार आहे पर हुनजो जनाज़ो पढ़ियो वेंदो। इहो मसइलो तव्हां यादि कयो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ख़ुदकुशी कई हुजे, अलाह पनाह ॾे, अलाह ताला अहिड़े मौत खां बचाए। वॾो गुनाह हुआ, कबीरो गुनाह हुआ, सख़्तु गुनाह हुआ, पर आहे मुस्लमान, काफ़र न आहे। भली ख़ुदकुशी करे पर मुस्लमान ते लाज़िमात हुनजो जनाज़ो पढ़बो। हाणे अहिड़ो को वाक़ियो थी पवे ऐं अव्हां खे को मुला ॿुधाए त बाबा हिन ख़ुदकुशी कई आहे, हिन जो जनाज़ो न पढ़ो, ऐं अव्हां हुनखे पूरे आया। हाणे छा कबो? हिन जे बारे में महबूबन करीम जी शरीयत पाक जा ॿ हुकुम आहिनि। पहिरों हुकुम इहो आहे त जेकॾहिं सर्दीअ जी मौसम आहे, सियारे जी मौसम में दफ़न थियो आहे, त हुन जे क़ब्र जे मथां 3 ॾींहं 3 रातिनि जे मुफ़ासिले ताईं निमाज़ पढ़णु जाइज़ आहे। दफ़न थियण खां बि पोइ 3 ॾिहाड़ा भली गुज़री वञनि, 3 रातियूं भली गुज़री वञनि, त बि हुन जे क़ब्र ते वञिजे ऐं बाक़ाइदे क़ब्र जे मथां बीही जनाज़े जी निमाज़ पढ़िजे। जीअं आम तरह सां अॻियां पेशमाम बीहारे कतारूं ठाहे निमाज़ पढ़बी आहे, नबी करीम जी ज़ात बाबरकात जी शरीयत असांखे ॿुधायो त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ग़लतीअ सां भुल में को माण्हू दफ़न थी वियो आहे ऐं जनाज़ो तव्हां न पढ़ायो आहे, न पढ़ियो आहे, त हाणे सियारे जी मौसम में हुन जे क़ब्र ते 3 ॾींहं 3 रातियूं निमाज़ पढ़ी सघिजे थी ऐं पढ़िजे। पर जेकॾहिं गर्मी जी मुंद आहे ऐं माण्हू खे दफ़न कयो वियो आहे त इन जे लाइ किताबनि लिखियो आहे त 1 ॾींहुं ऐं 1 राति, माना 8 पहरनि ताईं उन जे क़ब्र जे मथां क़ब्रिस्तान में जनाज़े जी निमाज़ पढ़ी वेंदी। इन में हिकमत कहिड़ी आहे? उहा हिकमत ही आहे त इंसान जो जिस्म गर्मीअ जी मौसम में 8 पहरनि में फाटी पवंदो आहे। सर्दीअ जी मौसम में क़ब्र जे अंदरि 3 ॾींहं 3 रातिनि खां बाद में सुजी फाटंदो आहे। मैयत जे लाइ शर्त आहे त जनाज़ो हुन ते पढ़बो पाक जिस्म जी हालत में। गुस्ल इन जे करे ॾिनो वेंदो आहे त हुन जे जिस्म खे पाक बनायो वञे।